हिते अमांखे ॿुधायूं त रेती वेझो खेंजो थाणे जी हद में मुड़ुस हथां ज़ाल बंदूक जा फायर करे क़तल। ॻोठ अलीबख्श शहर में जवाबदार सुहेल अहमद शर पंहिंजी ज़ाल मुस्मात अनीला खे क़तल कयो। जवाबदार जे हथां 2 वरहनि जी ॿारड़ी ज़ैनब ज़ख़्मी थी आहे। जवाबदार फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मी ॿारड़ी खे अस्पताल मुंतक़िल कयो। जवाबदार फरार थी वियो आहे। वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो। जांच करियूं पिया, पुलिस जो इहो चवणु आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। रेती वेझो खेंजो थाणे जी हद में मुड़ुस हथां ज़ाल बंदूक जो फायर करे क़तल थी आहे। ॻोठ अलीबख्श शहर में जवाबदार सुहेल अहमद शर पंहिंजी ज़ाल मुस्मात अनीला खे क़तल कयो। जवाबदार जे हथां 2 वरहनि जी ॿारड़ी ज़ैनब बि ज़ख़्मी थी। जवाबदार फरार थी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मी ॿारड़ी खे अस्पताल मुंतक़िल कयो। रेती वेझो खेंजो थाणे जी हद में मुड़ुस हथां ज़ाल क़तल थी वई आहे। ॻोठ अलीबख्श शहर में जवाबदार सुहेल अहमद शर पंहिंजी ज़ाल मुस्मात अनीला खे क़तल कयो। जवाबदार जे हथां 2 वरहनि जी ॿारड़ी ज़ैनब ज़ख़्मी थी पई आहे। इन ई हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद ज़मान चाचड़। जी मोहम्मद ज़मान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, अॼु सुबुह जो ॻोठ अलीबख्श शहर में जेको क़तल वारो वाक़ियो पेश आयो आहे, सुहेल अहमद शर पंहिंजी नौजवान घरवारी अनीला खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो। जॾहिं त अनीला सां भर में वेठल मासूम 2 वरहनि जी ज़ैनब बि ज़ख़्मी थी पई। कातिल जेको आहे मौक़े तां फरार थी वियो। जॾहिं त खेंजू पुलिस खे इतला मिलियो, खेंजू पुलिस पहुची लाश खे पंहिंजी तहवील में वठी डेरकी तालका अस्पताल ज़रूरी कार्रवाई लाइ मोकिलियो। ऐं जवाबदार जेको आहे मौक़े तां फरार थी वियो। खेंजू पुलिस जो इहो चवणु आहे त असीं इतला ते आया आहियूं, लाश जेको आहे पोस्टमार्टम लाइ मोकिलियो आहे ऐं वधीक कार्रवाई जेकी आहे उहा करियूं पिया। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मोहम्मद ज़मान अपडेट करण लाइ।